छा ॻाल्हि आहे सालार खान? परेशान पियो लॻी? वधियो सूबेदार आयो। सूबेदार? सूबेदार छो आयो? चए पियो त मां मजबूर आहियां। रईस हाशिम खान मथां खां सोर्स लॻारायो आहे। गुलूअ जे क़त्ल जी FIR मुंहिंजे ऐं नादिर जे मथां दाख़िल करण लाइ चई वियो आहे। इहा त पुराणी ॻाल्हि थी वई। सूबेदार छो थो पुराणा केस खोले? असांजो नादिर त अञा ठीक बि नाहे थियो। अदी सरकार फील मस्त आहे। न रुगो इहो केस पर 2-3 ॿिया केस बि असांजे मथां दाख़िल करण जो चई वियो आहे। सूबेदार जो दिमाग़ ख़राब आहे छा? परेशानी इन ॻाल्हि जी आहे त असांजा पंहिंजा माण्हू हाशिम खान सां मिली असांजे मथां केस दाख़िल कराइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। जेकॾहिं असांजे मथां केस दाख़िल थी वियो त पोइ असांजी ज़मानत बि कोन थी सघंदी। सालार खान, जॾहिं असां पंहिंजे ई माण्हुनि जा दुश्मन थी बीहंदासीं न त पोइ पंहिंजा बि पंहिंजा न रहंदा। ख़ैर, तूं ॿुधाए त इन सिलसिले में मां तुंहिंजी कहिड़ी मदद करे सघां? सूबेदार चवे थो त असांजो नालो FIR मां निकिरी सघे थो, पर इन लाइ हू तमामु वॾी रक़म जी डिमांड करे रहियो आहे। त पोइ पैसा ॾेई जान छॾाए न, परेशान छो आहीं? मूं वटि हिन वक़्तु पैसा कोन्हनि के। पैसा त मूं वटि बि न आहिनि। मूंखे ख़बर आहे त तव्हांजे बैंक अकाउंट में पैसा आहिनि। तुंहिंजे इन अजायनि कमनि लाइ मूं वटि 1 रुपयो बि न आहे, सम्झई? हा बचो आहे असां में पर बस अंदरां अंदरां भोरा भोरा थी पियो। बस ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारे रहिया। तो पिरह जी अखियुनि में ॾिठो आहे ॼण वीरान वस्तीअ में आकाश घुमी वियो हुजे। बेचारी इबरत जो निशान बणिजी वई आहे। चाचो मलूक न जिए थो न मरे थो। बस जीअण काण जेॾी मूं त वॾा वस कया। हर कारी रात खां पोइ रोशन सुबुह थींदो आहे। हर कमाल खे ज़वाल आहे। हर ज़ुल्म खां पोइ मज़लूम जी जीत थींदी आहे। असां सां इंसान न पर अल्लाह इंसाफ़ कंदो। मुंहिंजो क़ादिर करीम इंसाफ़ कंदो। सुल्तान तूं ॾिसंदे पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदे इन सालार खान जो हशर छा थो थिए। अमीरन पीरन मीरन के हिन मुल्क में कुछ भी ना है। ये काल भी असांजा हुक्मरान हुया, अज भी असांजा हुक्मरान आहिन, जिंदगी भर असांजा हुक्मरान रहंदा। असां इन्हनि जो कुछ भी बिगाड़े नथा सघूं परू, कुछ भी न। मुंहिंजा भाउ, तूं मायूस न थी। मायूसी कुफर आहे, गुनाह आहे। असां कदम वधायो आहे त मुंहिंजो क़ादिर करीम को न को वसीलो पैदा कंदो। तुंहिंजे हाशिम भी अञा ताईं कुछ भी कोन कयो। इन सूबेदार सोडल अञा ताईं को बूटो भी न आहे ॿारे। इन हाशिम जी मथे हले ई कान थी। असांखे इंसाफ़ कोन मिलंदो परू। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।